आया आस्थ्याम बारोचा बंभोर में पसे पहर पिन्हू जे नीसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। ये असांजी सोनवर्णी धरती सिंध अदीबन बुज़ुर्गन सूफ़ियन जी धरती है जे हमेशा अमन रवादारी ऐं भाईपी जो दर्स ॾिनो आहे ऐं इहो सदियुनि जो तसलसल आहे। इहो जेको रवादारी ऐं अमन ऐं भाईपी जो पैगाम आहे सदाईं जे लाइ अचे पियो ऐं उन में असांजा जेके ॾाहा मुफ़क्किर अदीब या सुघड़ आहिनि उन्हनि जूं वॾियूं काविशूं आहिनि जंहिं हर दौर में पंहिंजी शाइरी में पंहिंजे अदब में पंहिंजे लेख में लोक कहाणियुनि में उन अदब खे रवां दवां कयो आहे ऐं हर खिते में हर तव्हांखे सिंध जी कुंड कुर्च में तव्हांखे अहिड़ा अदीब ऐं दानिश्वर मिली वेंदा जंहिं हमेशा सिंध धरती जो मान रखियो आहे। सिंध जी सकाफ़त अजरक टोपी ऐं मच कचहरियुनि ऐं जेको बि सकाफ़त आहे उनखे उजागर करण लाइ हुननि जूं कोशिशूं आहिनि। त अॼु असां अहिड़े ई मुनफ़रिद शख़्सियत जो इंटरव्यू करण वारा आहियूं जंहिं पंहिंजी शाइरी में पंहिंजे जेको अल्फाज़नि में अहिड़ो जादू आहे जेको बि संदसि साण मिले थो त उहो हुनजो थियो वञे। त नाज़रीन असां अॼु टंडोलार ज़िले जी हिकिड़ी अहम मशहूरु शख़्सियत साईं खलील खोसो सां कचहरी करण वारा आहियूं ऐं असां दिलचस्प ॻाल्हियूं कंदासीं ऐं उन्हनि जी मज़ाहिया शाइरी जे लाइ बि असां खोड़ सारियूं जेको आहे उनमें चटपटियूं शाइरी ॿुधंदासीं। अचो त साईं खलील खोसो सां ॻाल्हियूं कयूं था। अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ जी सिंध। अॼु असांजो महिमान ख़ासि साईं खलील खोसो साहिबु असां सां गॾु आहिनि। सभ खां पहिरीं साईं खे असां भलीकार चऊं था। अॼु असां इन वीडियो में साईं खलील खोसो साहिब जी निजी ज़िंदगी जे बारे में ॻाल्हाईंदासीं। उन सां जेको सवाल जवाबु कंदासीं उनखां अलावा अदब जे हवाले सां सिंध जे हवाले सां सियासत जे हवाले सां बि कुझु सवाल जवाबु कंदासीं ऐं साईं जी जेको मुनफ़रिद शाइरी आहे या जेको बि कलमी पोरियो आहे उन जे बारे में बि असां कचहरी कंदासीं। त सभ खां पहिरीं असां शुक्रगुज़ार आहियूं साईं जा जंहिं पंहिंजे क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे पंहिंजी मसरूफ़ियतनि जे बावजूदि। अच्छा, उनखां अलावा अॼु साईं जो जनम ॾींहुं बि आहे। असां उन जूं तव्हांखे साईं वाधायूं ॾियूं था। हाणे अचूं था साईं जे तरफ़। सभ खां पहिरीं साईं पंहिंजो मुकमल तारुफ़ कराइनि। हूअं त साईं कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि छो त पूरी सिंध साईं खे सुञाणे थी। नंढा वॾा पोड़ा पका ॿार सभु साईं सां साईं जी शाइरी या साईं जो जेको बि अदबी पोरियो हुन सां वाबस्ता आहिनि ऐं साईं मच कचहरी जो मोहर आहे त उन हवाले सां सभिनी ख़बर। पर असां चाहियूं था त जेके बि नाज़रीन आहिनि उहे साईं जी जेको मुकमल बायोडेटा जे बारे में बि साईं ख़बर पइजी वञे त किथां साईं जो जनमु थियो आहे ऐं कीअं पंहिंजी जेको ज़िंदगी जे सफ़र खे अॼु हेसि ताईं पहुचायो आहे। मुंहिंजा साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूं मिसकीन खे पंहिंजे हिन टीवी चैनल जे ज़रिए चइजे या फेसबुक चैनल जे ज़रिए चइजे तव्हां मूंखे जेको आहे सिलेक्ट कयो। ऐं मीअं शाह इनायत रिज़वी जो पहिरियों बैत पढ़ंदुसि त सायर लहरियूं रेज वण जीअं से पखियुनि पख वॾा वण वेढ़ियुनि में केरु ॻणींदो कख ऊनो ॾेह अज़ीम जो पियम तान परख तंहिं मथे लख ऐं भाल भले जा भाया। ही भलायूं आहिनि उन अर्श वारे जूं जंहिं मूं मिसकीन खे मूं मिटी जी मुठ खे वॾी इज़त ॾिनी। मुंहिंजो सॼो नालो खलील अहमद, वालिद साहिब जो नालो आहे मोहम्मद इस्माइल ज़ात खोसो, ॻोठ अली मोहम्मद खोसो, देह नीलोफरी यूसी मिसण, तालको झंडोमरी, ज़िलो टंडोलाया, डिवीज़न हैदराबाद, सूबो सिंध, मुल्क पाकिस्तान, एशिया खंड। अला साईं जी दुनिया में रहूं पिया ऐं तव्हां दोस्तनि इज़त ॾिनी आहे उन्हनि सां ॻाल्हायूं पिया। ज़िंदगी हिकु ॾुखनि सुखनि दर्दनि सुकून इन्हनि शयुनि जो जेकॾहिं इन्हनि खे गॾाइबो त उहा थींदी आहे ज़िंदगी। ज़िंदगी में माण्हू घणेई कुझु सिखे थो, लोॾा लम्हा अचनि था ऐं ज़मानो घणो कुझु सेखारे छॾे थो।
पढ़ाए उस्ताद थो सेखारे दुनिया थी। त अहिड़े नमूने सां मुंहिंजो जनमु मिसण जे भर में ॻोठु अली मोहम्मद खोसे में थियो। 5 दर्जा मूं मिसण वॾी जे मुस्लिम प्राइमरी स्कूल में पढ़िया। उन खां पोइ ऐं मदरसा दारुल हुदा मिसण में दुनिया चऊं या सिंध जी हिकिड़ी वॾी हस्ती रूहानी शख़्सियत अवां जो ऐं असांजे वॾनि जो उस्ताद, बिलख़ुसूस मुंहिंजो उस्ताद जेको फलाही इंसानु हो। अञा ईधी छिपा इहे जेके फलाही माण्हू अञा हिन ईअं सम्झो त उन्हनि जो हिकिड़ो ज़ुहूर ई कोन्ह थियो, उन्हनि जो इज़हार ई कोन्ह थियो, उहे असां ॿुधे ई कोन हुआ। उन वक़्त में असांजो मुरबी, असांजो मोहसिन मोहतरम साईं अब्दुल करीम लिगारी साहिबु हिते मिसण जे घटियुनि खे ॿुहारा ॾींदो हो। ऐं सुल्तानाबाद खां वठी मिसण ताईं जेको रोड ख़राबु हो, उन जो राति जो कोडर ऐं तगारी खणी उन रोड खे ठाहिणु करणु। 5 क्लास खां पोइ उहो मुंहिंजो उस्तादु थियो। असां जेको कुझु सिखियो, शाइरी, अदब, तारीख़, तहक़ीक़, ज़िंदगी जा नंढपण हो, पर घणो कुझु असां उन खां पिरायो ऐं असांखे उन्हनि जूं दुआऊं आहिनि जो असीं तव्हांजे आॾो मौजूदु। माशाल्लाह साईं, बहितरीनु तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। ऐं उन खां अलावा असां इहो बि पुछंदासीं त हींअर जेको तव्हां कहिड़े महकमे में आहियो, हींअर जेको तव्हांजी जेको अज़दवा जी ज़िंदगी आहे उन जे बारे में बि असां चाहियूं था त नाज़रीन खे ॿुधायो। त तव्हां जेको सुवालु कयो आहे त तव्हां हींअर कहिड़े महकमे सां लाॻापियल आहियो ऐं तव्हांजी अज़दवा जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे। पहिरीं ॻाल्हि आहे त महकमो या जेको खाते में नौकिरी मिलण बाद जी ॻाल्हि आहे। अज़दवा जी ज़िंदगी जेका आहे मुंहिंजी शुरू थी आहे 1987 खां। 1987 में मुंहिंजी शादी थी। अजीब ॻाल्हि आहे जो 87 में जेका शादी मुंहिंजी थी उहा ही आम तरह जेको मैरिज, लव मैरिज ऐं इहो चवनि पिया, इहो मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि हुई कान। राज़ पोइ अम्मा जो हो, मुंहिंजी वालदा जो। मूंखे अची चई त बाबा तुंहिंजी हाणे शादी था करियूं ऐं छोकिरी असां वना में विहारे आया आहियूं। पोइ जेको आहे सो मूंखे अची ॿुधाई। मुंहिंजो अमा तुंहिंजो हुकुम अखियुनि ते। अल्हम्दुलिल्लाह उतां खां जेको आहे सो मुंहिंजी अज़दवा जी ज़िंदगी जी शुरूआति थी। ऐं तव्हां बिलीव कंदव, तव्हां यकीन करियो त 87 खां वठी 2021 ज़िंदगी जा 33 साल गुज़री विया आहिनि। असां पाण में कॾहिं बि कड़ो कलाम न ॻाल्हायो आहे ज़ाल मुड़ुसनि। इन में आउं सोचां थो त हुन वालदा जी दुआ आहे। माउ पीउ जो राज़ पोइ वॾी शइ आहे। हालांकि मुंहिंजी घरवारी सफ़ा वीचारी अणपढ़ियल आहे, सुघड़ पंहिंजी जॻह ते आहे, टोपे जी कारीगर आहे, खाधो पीतो ठाहिणु करणु ॿाराड़ी उन हवाले सां जेका आहे सा तमामु सही आहे, पर पढ़ियल कान्हे का। उन हूंदे बि हुनजी मुंहिंजे किताबनि सां, मूं वटि लाइब्रेरी मुख़्तसर न आहे ऐं एतिरो चाह घरवारी जो आहे जो आउं चवां थो त फिलाणे कबट में हिन पासे अजरख जे जुल्द सां हिकिड़ो किताबु पियो उहो खणी आहे, उहो साॻियो साॻियो उहो खणी ईंदी। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह औलाद थियो, 2 पुट आहिनि, 6 न्याणियूं आहिनि। माशाअल्लाह ज़िंदगी तमामु भली पई गुज़रे। ॿियो जेको आहे तव्हां ॿुधायो त तव्हां हींअर कहिड़े खाते सां लाॻापियल आहियो। शुक्र आहे तइलीम खातो आहे, पर अॻे वारी तइलीम हींअर वारी तइलीम में फ़र्क़ु आहे। अॻे असां वालदैन खां ऐं उस्तादनि खां तमामु घणो ॾींदा हुआसीं। उन डप जे करे मुंहिंजो ॻोठु जेको आहे मिसण वॾी खां तक़रीबन 2.5 पौणा 3 किलोमीटर परे आहे। इहे 5 दर्जा मूं पंधु पढ़िया। सियारो हुजे, उन्हारो हुजे, वसकारो हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, डपु हुजे, ड्राह हुजे, पेर उघाड़ा हुजनि, कपिड़ा फाटल हुजनि, वञिणो स्कूल आहे। पहुचंदा हुआसीं, स्कूल पढ़ियासीं, उस्तादनि जूं मारूं तमामु घणियूं खाधूंसीं। देरि सां पहुचंदा हुआसीं छो त परे पंधु हो। क्लास फुल हूंदा हुआसीं, असांखे हेठि ॿाहिरि विहारे छॾींदा हुआ। असां कमरे जे ॿाहिरां हेठि पट ते वेठा हूंदा हुआसीं। बहरहाल असां पढ़ियासीं 5 क्लास उते। उन खां पोइ मदरसे में पढ़ियासीं। मदरसे में पढ़ण खां पोइ मूं 1990 में प्राइवेट मैट्रिक पास कई। पोइ अरबी जा इम्तिहान ॾिना। 1995 जे डिसंबर महीने में मूंखे अरबी टीचरी जो ऑर्डर मिलियो। जंहिं स्कूल में
माना 95 डिसंबर में जंहिं स्कूल में मूंखे ऑर्डर मिलियो अञा ताईं उते आहियां। हाई स्कूल शादियूं वलहार मिसण जे भर में आहे ऐं उते पढ़ाई हले पई। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त मूं ॿार खे कॾहिं बि मारियो नाहे, कॾहिं बि न। इतफ़ाक़ को लठ या थप्पड़, पर न, मुंहिंजा बच्चा आहिनि अहिड़े नमूने सां सम्झाणियूं ॾींदा आहियूं। पर हिन वक़्तु टच स्क्रीन जो दौरु आहे, पुट पीउ खां ज़ोर आहे, तंहिंजे करे जेका जिधर की हवा है उधर चल पड़ो। बसि ठीकु आहे, ॿार पढ़नि पिया, अहिड़े नमूने सां उन्हनि खे सम्झायूं था के सम्झू ॿार आहिनि, अॻिते निकिरियो वञनि। जिन जे इल्मु नसीब में नाहे, कुंदा ज़हन मुंहुं वांगुरु आहिनि, त पोइ उहे रहिजो वञनि। अहिड़े नमूने सां मुंहिंजी इहा सर्विस जारी आहे, को बि बनी ॿारो कोन्हे। अलाह जो शुक्र आहे, तव्हां दोस्तनि भाइरनि जी इज़त आहे, सॼी सिंध में हलूं था। मालिक सां शाइरी जी दात ॾिनी आहे, उन हवाले सां इहो कमु हले पियो। ऐं मिसकिन ग़रीब माण्हू आहियूं, पर इज़त ऐं ज़िलत ख़ुदा जे हथ में आहे, हथ जोड़ी आहे, तंहिंजे करे कमु हले पियो इज़त सां, एतिराम सां, भाइरनि सां, संगत सां। इहो साईं खलील खोसो साहिब जी पंहिंजी मुनफ़रिद तबियत आहे, जंहिंजे करे साईं जिन चयो त संदसि घरवारी जेको पढ़ियलु लिखियलु कोन्हे, उन बावजूद बि हुनजो अदब सां एॾो लॻाव आहे। इहो हूंदो आहे सोहबत जो असरु। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी साईं खलील खोसो साहिब खे 33 साल थी विया आहिनि शादी जा, उन बावजूद बि कॾहिं बि चवनि था त असांजी तलफ़ कलामी हिक ॿिए सां न थी आहे। इहो हिकिड़ो वॾो सबक़ु आहे सभिनी जेके अज़वाजी ज़िंदगी गुज़ारनि पिया उन्हनि लाइ। अच्छा, उन खां अलावा हाणे साईं खलील खोसो साहिब खां मुंहिंजो सवाल इहो आहे त तव्हां जेको अदबी जेको सफ़र आहे उन जी शुरूआति किथां कई? ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो सवाल बि आऊं ॻंढियां त ही तव्हां जंहिं दौर जी ॻाल्हि करियो उन में सियासी तहरीकूं बि जाम हलियूं पिए, काफ़ी जेको आहिनि तंज़ीमूं बि हुयूं, पोइ तव्हां कंहिं में शमूलियत उन दौर में कई, या तव्हांजी जेको जीअं त शाइरी में बि ॾिसिजे थी, तव्हां असांजे वाहण वस्तियुनि खे, असांजे पटनि खे, बरनि खे, सभिनी खे पंहिंजी शाइरी में तव्हां ॻायो आहे, त इन में हिकिड़ी तव्हांजी मोहबत ज़ाहिर थिए थी। त इहो बि ॿुधायो त तव्हांजी जेको मोहबत आहे वधीक कंहिंसां रही आहे, या इहो मुंहिंजो निजी सुवाल आहे त तव्हां मोहबत अगरि कई आहे त कंहिंसां कई आहे? हर माण्हू जी चवंदा आहिनि उहो कोड़ वण कोन्हे जंहिंखे वाहो न लॻो हुजे। त हीअ 2 टे सुवाल आहिनि, ऐं साईं खे अर्ज़ु कंदुसि त जवाबु ॾियनि। ऐं पंहिंजो जेको पहिरीं तव्हांजी जेको तख़लीक़ आहे उहो अगरि तव्हांखे कहिड़ी हुई, अगरि यादि हुजे त उहो बि ॿुधाइनि। जेतिरे क़दुरु तव्हां मुंहिंजो जेको नंढपण जो दौरु आहे, या इन हवाले सां सियासी तारीख़ूं कहिड़ियूं हुयूं, या तव्हांजी कहिड़ी तनज़ीम सां सियासी वाबस्तगी रही आहे, ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे सो मुहबत जेको आहे सो कंहिंसां ऐं कीअं ऐं कॾहिं छा कई कान कई, इहे ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल ॻाल्हि हीअ आहे त MRD जी तहरीक मूंखे यादि आहे, MRD जी तहरीक मूंखे यादि आहे। ॿी ॻाल्हि हीअ आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जॾहिं फांसी आई 1979 में, शायदि मुंहिंजे ख़्याल में 1979 में आई, असां क्रिकेट रांदि पे रहियासीं, ऐलान थियो, नंढा हुआसीं, ऐलान थियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जेको आहे कोरठ फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, असां रांदि छॾे ॾिनी। हेॾे दुनिया जे अज़ीम लीडर खे जेको आहे हीउ ऐलान थी वियो आहे। उन खां पोइ MRD जी तारीख़ उन वक़्त में इहो जेको दौरु हो 80 खां पोइ जो 82, 83, 84 जो दौरु हो, उन वक़्त में आउं पढ़ंदो हुउसि मदरसा दारुल क़ुरान टंडो ग़ुलाम अली में। तारीख़ शुरू थी चुकी हुई। मदरसे में असां अणॼाण इन्हनि ॻाल्हियुनि खां ख़बर ई कान हुई। अचानक थाणो वेझो टकूं भरिजी आयूं, रुगो पुलिस वारा। असांखे डपु थियो, ही पुलिस वारा हेतिरा आया आहिनि, केॾांहुं पिया वञनि, छा आहे? ही दरवाज़े खां बीह ॾिठोसीं त ठीकु आहे, हर कंहिंजो सर्विस करणु, नौकिरी करणु हर कंहिंजो हक़ु आहे, ऐं सभु कंहिंजो पंहिंजो दिमाग़ु आहे। पर उन दौर में राजा मोहन ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां अजीब, त उहा जेका
ट्रक ही पुलिस वारा लथा त उन्हनि में हिकिड़ो शीधी पुलिस वारो हो। असीं ॾिसी हैरान थी वियासीं, अड़े शीधी बि पुलिस में आहिनि छा? इहा हिकिड़ी ॻाल्हि अञा मूंखे यादि बीठी आहे। त इहे शयूं असां ॾिठियूं। MRD जी तहरीक ॿुधीसूं। MRD जी तहरीक में तोड़े जो असांखे ख़बर कान हुई। ऐं मदरसो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें फ़क़ति ऐं फ़क़ति दीनी तइलीम ऐं छोकिरे जो ऐं दिमाग़ जेको आहे सो ॿाहिरि वञणु नथा ॾियनि, पर ख़बरूं ॿुधंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं असांजा उस्ताद उते मदरसे में रेडियो रखियो हूंदो, रुगो BBC ॿुधंदा हुआ ख़बरचार मुल्क जी रखण लाइ। उहा परे खां ॿुधंदा हुआसीं। आज ये हो रहा है, मार्क टेली की रिपोर्ट हैदराबाद से ये है, कराची से वो बोल रहा है, मीरपुर ख़ास में वो बोल रहा है। हिकिड़ा अखर मूं ॿुधा जेके मुंहिंजे ख़्याल में BBC जो नुमाइंदो हिकिड़ो हो, उन खे सिंध जे पूरनि शहरनि जा नाला सही कोन थिया हुआ। उहे हुआ तलहार ऐं बदीन। हुन BBC जे नुमाइंदे हुन चयो त तिलहर और बादीन में बि मुज़ाहिरे हुए हैं। इहे आख़िर मूंखे यादि आहिनि, इहे लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि। बाक़ी इहे सियासी तहरीकूं हलियूं ऐं सिंध जो वॾो किरदारु हो। ख़ासि करे असांजा जेके सिंधी क़ौम परस्त उन्हनि वॾो कमु कयो। अंदरो अंदरि उन्हनि बाक़ाइदे सिंध धरती जी मुहबत जो पैगाम माण्हुनि ताईं पहुचायो, माण्हुनि खे सम्झायो। पर उनजो क्रेडिट वरी MRD पीपल्स पार्टी खणी वई, छो त भुटे खे फांसी अची वई। ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़ो दुनिया जो अज़ीम लीडर हो, उनखे फांसी अची वई। त माण्हुनि जो ध्यानु जेको वीचारनि क़ौम परस्तनि जेका महिनत कई उहो सॼो कन्वर्ट थी वियो MRD ॾांहुं, ज़ुल्फ़कार अली भुट्टो पीपल्स पार्टी। ऐं असां सिंध जा माण्हू जेके आहियूं, असां नियाणियुनि जी वॾी इज़त करियूं था। मोहतरमा जॾहिं मैदान ते आई त सभिनि हथियार फिटा करे छॾिया, जीअं भुट्टो जा नारा लॻी विया हलिया। ऐं माण्हू जेको आहे सो बाक़ाइदे पीपल्स पार्टी ॾांहुं राग़िब थी विया। हीउ हिकिड़ो दौरु हो सियासी हवाले सां। ऐं ईअं खणी चइजे त असां उहे शयूं ॾिठियूं घटि, ॿुधियूं ज़रूरु। मतिलबु आहे त असां कॾहिं शामिलु कोन थियासीं। उन खां पोइ तव्हां जेको आहे मुहबत जी ॻाल्हि कई आहे, त मुहबत ॾिसण में अचे कान थी न। मुहबत हिकिड़ी दिलि में हूंदी आहे। हिकिड़ी अहिड़ी शइ मुहबत आहे जो आउं सम्झां थो त अॼु ताईं को बि दुनिया जो फ़लासफ़र हुनखे को शिकिल ॾेई कोन सघियो आहे त मुहबत आहे छा। पर हिकिड़ी कशिश आहे दिलि जी। ऐं मौलवी अहमद मल्लाह जो हिकिड़ो शेर आहे त विरूं तुंहिंजे वरी जानी वतन पंहिंजे खां वारायस, मुहबत मुल्क अहिंजे में मिठा महबूब मारायस। त मुहबत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, सा कंहिंसां बि थी सघे थी। ख़फ़्त बि शइ आहे। मुहबत आहे, दिलि लॻी वञे थी त हिकिड़ा मुहबत कनि था माल सां, पोइ उन में ॿकरियूं, रिढूं, मेहूं, ढगियूं ऐं उन खां अलावा ॿिया जेके आहिनि जानवर उन्हनि सां, के वरी पखियुनि सां, तितर, कबूतर, मोर, तलोर, बहरहाल अहिड़नि सां मुहबत। बिल्कुलु मुहबत मूं कई आहे। मुहबत अहिड़ी जंहिंसां मूं मुहबत कए उहा शख़्सियत अञा वेठी आहे ऐं उनखे ख़बर ई कान्हे न, उनखे ख़बर आहे कान। तव्हां इतबार करियो त ज़िंदगी में उहे अहिड़ा ॾींहं आया मुहबत जा जो रातियुनि जूं रातियूं निंड कान ईंदी हुई। बिस्तरो विछाए पियो हूंदो, आउं उन बिस्तरे ते वेठो हूंदोसि, जॻह छॾे ॾींदो हुउसि, अखियूं पूरे पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे तसवर में ईअं महसूसु कंदोसि त मुंहिंजो महबूब मुंहिंजे हिन बिस्तरे ते वेठो आहे, ऐं हुनखे ॾिसां वेठो। इहा मुहबत हुई ऐं उहो मुहबत वारो माण्हू अञा वेठो आहे ऐं हुनखे ख़बर कान्हे। पर हू अञा मूंखे भाए थो तमामु घणो, पर मूं कॾहिं बि हुन सां इज़हार कोन कयो आहे। पर ठीकु आहे, हिकिड़ी शइ ढकी पई आहे ऐं राज़ आहे। पर ये राज़ तुम्हारे पयामी ने सब राज़ खोले, ख़ता इसमें बंदे की सरकार क्या है। न को मूं कंहिंखे पैगाम ॾिना, न को मूं कंहिंसां न्यापा कया त तूं मूंखे वणी थो। इहा ॻाल्हि मूं कॾहिं बि कोन कई दिली दिलि में। सो इहे शयूं भिटाई चयो त अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तोखे ॾिसे न ॾेह आउं न पसां कीं ॿियो।
लतीफ़ अखियुनि जी ॻाल्हि कई, मौली अहमद मलाह ॻाल्हि कई त तूं हुजी सीने अंदरि या तुंहिंजे सीने में हुजां, या तूं मुंहिंजी दिलि में अचु या आऊं तुंहिंजी दिलि में अचां। इहे शयूं हुयूं जेके मुहबत जो उहो बिल्कुलु आहे। ऐं मुहबत उन खां पोइ वॾा थियासीं, पोइ जेको मुहबत मूंखे वधी जेका सा हिकिड़े सादे इंसान फ़क़ीर दरवेश अलाह लोक माण्हू उन सां अॼु बि मुंहिंजी प्रीत आहे, अॼु बि मुंहिंजो प्यारु आहे। उन खां आउं पुछां कोन थो तूं केरु आहीं, न, बसि मूंखे मुंहिंजी चाह आहे तूं मुंहिंजो माशूक़ आहीं। क्यों कि ढूंढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती, ये ख़ज़ाने तुझे शायद ख़राबों में मिले। त अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, एॾा उन्हनि में गुण हूंदा आहिनि, कॾहिं असां हुननि फ़क़ीरनि खे, इन्हनि पंध हलंदड़नि खे कॾहिं असां खोलियो ई कोन्हे। उन्हनि सां कचहरी कंदासीं त अलाए केतिरा दास्तान निकिरी पवंदा। तव्हांखे इहा बि ॻाल्हि ख़बर हुअणु खपे, हीअ जेके जोगी हलनि पिया आहिनि, फ़क़ीर मुरलियूं पिया वॼाइनि, इन्हनि जोगियुनि जा बि इलाही क़िस्म आहिनि। कॾहिं असां इन्हनि खां पुछो कोन्हे। कन कटका पट कापड़ी, कनोटिया कन चीर, देसी अदेसी, लाल लांगोटिया, लाहूती, बाबू, आशिक, गोदड़िया, बेखारी, ही हिननि जा क़िस्म आहिनि, हिननि जा इन जोगियुनि जा क़िस्म आहिनि। कॾहिं असां वेही हिननि जोगियुनि खां पुछियो आहे भई तूं कहिड़ो जोगी आहे? पर मौजूदा वेदरा जोगी आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर ई कान्हे त असीं केरु आहियूं। तंहिंजे करे भेटाई चयो त जाकी जोगी थी न त निर्जा वञ निकिरी, कोह थो कन कपाईं तूं जान न सही सी, भॼी पासे थी मथां लांगोटिया लॼाईं, परे थी बि सॼी कतार तो ख़राबु करी। तंहिंजे करे आदम के किसी रूप की तहकीर मत करना, फिरता है ज़माने में ख़ुदा रूप बदल कर। तंहिंजे करे सादनि माण्हुनि सां प्यारु करियो, सादा माण्हू नुक़सानु कोन रसाईंदा। तंहिंजे करे इहा मुहबत आहे मुंहिंजी, हुन सां मुहबत बरक़रार आहे मुंहिंजे माशूक़ सां, पर इन्हनि सादनि माण्हुनि सां, पंध हलण वारनि सां मुंहिंजी प्यारु आहे, मुंहिंजी मुहबत आहे। केरु आहे, केरु बि हुजे, पर माण्हू त आहे।